असांजे सिंध जो शान सनम मारवी वो पर जनशाल पवार ढोला हल छा त खल्क आई मुझे कोट ते न वञो गंजी अंदरा फाटल ही पातल हम केसा प्यार कयो थी मुझे यकीन कीअं ॾियारींदो ये मां छो चवां मुंहिंजो मुड़ुस ॾिसंदो हूंदो मैं करीम शाह। ये मुझे लगता है हमसाया मुल्क की बड़ी साजिश है नेट वञा है जानी पड़ेगी मोहब्बत न न न सही ये कर इनके खोटा त मासूम खबर वालिद साहब तमाम वडो खान साहब हुयो छा कंदो हुयो इंड बेरो पाड़े जी छोकरी आ असां थोड़ी बाती आ बेचारी राग जो शौक है हिनखे ॿुधाए मोकिल भेर बि राग सेखारियां। शेख साहब वो वाली वीडियो भेजो ना जो पहले भेजी। हेड़ी खबर ये हाली फिलहाल सीजन कोने सीजन स्टार्ट थींदी त पैसा ॾींदा तव्हांखे ॾेखारे था छा पाया सनम मारवी आई आहे असां वटि आई एम जॉली ये चाल थी गया मूंखे लॻे थो ग़रीब आहे ॾाढी ना मां मलक रियाज़ जी ॻाल्हि कजो हे ईअं करे करे चप्पल लाइ हलम थो भाई बरे ओ मुंहिंजा यार खत्म थियो मासी चपरा हिनखे बंदि करण जो बटण किथे आयो